सुप्रीम कोर्ट सिंध में पीअण जे साफ़ पानी की फरहमी ऐं गंदे पानी की नेकाली बाबत केस में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं कराची के अॻूणे नाज़िम मुस्तफ़ा कमाल के 6 दिसंबर ते तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मियां साकिब निसार चयो आहे त साफ़ पानी ऐं सुठो माहौल फराहम करण रियासत की ज़िम्मेवारी आहे। हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथी करे त अदलिया के मुदखलत करणी थी पए। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जस्टिस मियां साकिब निसार की सरबराही में 3 रुकनी लार्जर बेंच सूबे में पीअण जे साफ़ पानी की फरहमी ऐं गंदे पानी की नेकाली बाबत केस की ॿुधणी कई। चीफ सेक्रेटरी सिंध, सूबाई घरू सेक्रेटरी, सिहत खाते वारो सेक्रेटरी, मकामी खातन वारा सेक्रेटरी, MD वाटर बोर्ड, एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿिया ऑफिसर अदालत में पेश थिया। ॿुधणी दौरान सिंध में पानी की सूरत हाल ऐं RO प्लांट बाबत रिपोर्ट पेश कई वई। चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मियां साकिब निसार रिमार्क्स ॾींदे चयो त पीअण जो साफ़ पानी ख़राब हुजण सबब कैंसर, हेपेटाइटिस, पेट जूं बीमारियूं ऐं ॿियूं बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। उन मामले के आम न वरितो वञे, उहा इंतहाई अहम ॻाल्हि आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त पानी के साफ़ बणाइण अदालत न पर रियासत जो कमु आहे। अदालत रुगो इहो पतो लॻाए रही आहे त जंहिं कम लाइ पैसा ॾिना विया उते पैसा ख़र्च थिया या न। उन मौक़े ते MD वाटर बोर्ड ऐं ॿियनि ऑफिसरनि अदालत खे ॿुधायो त हुकूमत पारां पीअण जे साफ़ पानी की फरहमी ऐं गंदे पानी की नेकाली बाबत कदम खयां विया आहिनि। दरख़्वास्त ॾींदड़ शुआब वस्ते पारां पेश कयल रिपोर्ट में चयो वियो त सूबे में किथे भी साफ़ पानी की फरहमी नथी कई वञे। कराची खां कश्मीर ताईं पानी ख़राब आहे। हुक्मराननि जे गढ़ लाड़काणे में भी 88% पानी ख़राब मिली रहियो आहे। दरख़्वास्त गुज़ार पंहिंजी रिपोर्ट में चयो त हैदराबाद में 85% पानी ख़राब थी वियो आहे ऐं शिकारपुर में 78% गंदो पानी माण्हुनि खे पीअण ते मजबूर कयो पियो वञे। केतिरा ई फिल्टर प्लांट गैर फ़ाल आहिनि, जंहिं सबब 80% माण्हू हेपेटाइटिस में मुब्तला थी विया आहिनि। दरख़्वास्त ॾींदड़ चयो त सिंध में नसासिक नाले इदारो ठाहियो वियो आहे, जंहिंमें 886 भर्तियूं कयूं वयूं। सिंध जे हर शहर जा रोड, रस्ता ऐं घेटियूं गंदे पानी सां भरियल आहिनि। अदालत चयो त पेमरा खे बि उन बाबत पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे। अहिड़ियूं वीडियोज़ ॾेखारियूं वञनि जंहिंसां अवाम खे ख़बर पए त हू कहिड़ी रीत ख़राब पानी वापराए रही आहे। अदालत रिमार्क्स में चयो त तालीम ऐं सिहत खाते ते कमु न पियो कयो वञे, तंहिं करे शिकायतूं वधी वयूं आहिनि। हाणे छा सुप्रीम कोर्ट ई हर मामले ते नज़र रखंदी? चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान रिमार्क्स ॾींदे चयो त सूबे में 80% माण्हू ऐं ॿार ज़हरीलो पानी वापराए रहिया आहिनि। छा जेकॾहिं उहो अवां ऐं संदन जा ॿार इस्तेमालु कनि त पोइ उन्हनि जो कहिड़ो हाल थींदो? चीफ जस्टिस चयो त छा हुक्मराननि खे ख़बर आहे त हेपेटाइटिस में मुब्तला मरीज़ जी कहिड़ी हालत हूंदी आहे? उहो मौत जी ॿी वार्ड ते जंग विढ़ंदो आहे, पर हुक्मरान मामले ते संजीदगी जो मुज़ाहिरो नथा कनि। अदालत चयो त मुक़ररनि ऐं बदिलिन में का बि सियासी मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। खेनि रुगो कमु करणु घुर्जे। तंहिं लाइ टेक्निकल माण्हू मुक़ररु कया वञनि। हाणे ऑफिसरनि खे न पर वॾे वज़ीर ऐं अॻूणे सिटी नाज़िम खे घुरायो वेंदो। सुप्रीम कोर्ट एडवोकेट जनरल सिंध बैरिस्टर ज़मीर घुमरे जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे सुभाणे अंगारे ते न पर अरबा ॾींहुं 6 दिसंबर ते अदालत में घुरायो वेंदो। अदालत ॿुधणी 6 दिसंबर ते मुलतवी करे छॾी। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध TV न्यूज़, कराची।